इते अवां भी ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। सिंध हाई कोर्ट सरकारी इदारनि में 50,000 नौकरियुनि जे तरीक़ेकार बाबति चीफ सेक्रेटरी के 13 अप्रैल ते रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जस्टिस सलाहुद्दीन पंवर रिमार्क्स न आहिनि त 50,000 नौकरियुनि बाबति हुकूमत जी कहिड़ी पॉलिसी ऐं मैकेनिज़म छा आहे। सिहत खाते खैरपुर जे उम्मीदवारनि आबदा आसिफ ऐं ॿियनि जी दरख़्वास्त सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस सलाहुद्दीन पंवर ऐं जस्टिस अब्दुल मुबीन लाखो ते ॿधल बरुकनी बेंच ॿुधणी कई। अहम ख़बर खां वाक़ई आगाह कयूं पिया। सिंध हाई कोर्ट सरकारी इदारनि में 50,000 नौकरियुनि जे तरीक़ेकार बाबति चीफ सेक्रेटरी खे 13 अप्रैल ते रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर मोरड़ो महर खां। जी मोरड़ो, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सखर बेंच सरकारी इदारनि में 50,000 नौकरियुनि जे तरीक़ेकार बाबति चीफ सेक्रेटरी खां रिपोर्ट जेको आहे उनखे पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिहत खाते खैरपुर जे उम्मीदवारनि आबदा आसिफ ऐं ॿियनि जे तरफ़ां दाख़िल कराइण दरख़्वास्त सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस सलाहुद्दीन पंवर ऐं जस्टिस अब्दुल मुबीन लाखो ते ॿधल बरुकनी बेंच ॿुधणी कई। ॿुधणीअ दौरान उम्मीदवार ऐं डीएसओ पेश थिया। सिहत खाते खैरपुर में मुख़्तलिफ़ जेको आहे वकील जी तरफ़ां ॿुधायो वियो त शोबनि में नौकरियुनि लाइ 2018 में टेस्ट थी वई, उन बावजूद जेको आहे उन्हनि खे नज़रअंदाज कयो वियो आहे, उनखे नौकरी न थी ॾिनी वञे। जंहिं ते जस्टिस सलाहुद्दीन पंवर रिमार्क्स साल 2011 खां जेको आहिनि खैरपुर सिहत खाते में जायूं ख़ाली आहिनि, मुलाज़िमनि जी खोट आहे, अवाम रड़ियूं पियो करे, उम्मीदवार पास आहिनि, उन्हनि खे नौकरियूं नथियूं ॾिनी वञनि। जस्टिस सलाहुद्दीन पंवर वधीक रिमार्क्स में चयो त 50,000 नौकरियुनि बाबति हुकूमत जहिड़ी पॉलिसी मैकेनिज़म ठाहियो आहे उन बाबति ॿुधायो वञे। अदालत चीफ सेक्रेटरी सिंध खे जेको आहे हुकुम ॾिनो आहे 50,000 नौकरियुनि बाबति जेका पॉलिसी आहे तरीक़ेकार आहे उन बाबति तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।